बी अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिथे कश्मीर वाक़े ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां एहतजाजी रैली कढी पई आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कश्मीर में नींगरी सां ज़्यादती ख़िलाफ़ सिविल सोसाइटी पारां रैली कढी धरणो हयो वियो आहे। ठट्टो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे ठट्टो खां KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी, कश्मीर में मासूम न्याणी अली शाह ऐं संदसि अमर तबसुम सां थियल इंसानियत तौर वाक़े ख़िलाफ़ ठटे जी सिविल सोसाइटी रोडनि ते निकिरी आई आहे। सिविल सोसाइटी जे अॻवाननि मुश्तबा खुश्क, नजमा शेख, राहिला भुट्टो, यासमीन शाह ऐं ॿियनि जी अॻवानी में ठटे जे ईदी सेंटर खां मेन रक्षा स्टाफ ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो वियो आहे, जंहिंमें औरतूं ऐं नौजवान तोड़े मुख़्तलिफ़ सिविल तोड़े सोसाइटी सियासी समाजी तंज़ीम जा अॻवान वॾे अघ में शरीक आहिनि। उन्हनि जे पारां मुतालबो कयो पियो वञे त जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे ऐं उन हवाले सां कानून साज़ी करणु घुरिजे त जीअं हिन क़िस्म जी जेके थींदड़ सिंध में ज़्यादतियूं आहिनि, ख़ासि तौर ते मासूम ॿारनि सां ज़्यादतियूं कयूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾियारण जो उन्हनि मुतालबो कयो आहे ऐं घुर कई आहे त जीअं पंजाब में ज़ैनब वाक़े में जीअं जवाबदारनि खे सख़्त सज़ा ॾिनी वई, फांसी ते हिननि खे लटकाइणु घुरिजे ऐं सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं इबरत जो मक़ाम ॾियारियो मिली सघे उन्हनि खे। ऐं उन हवाले सां उन्हनि जिते पुलिस अहलकार जी जेका ख़ानदान खे ख़राज तहसील पेश कयो आहे इन बहितरीन कारकर्दगी ते, उते जेको आहे रहियल जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं जवाबदारनि खे सख़्त खां सख़्त सज़ा ॾियारण जो मुतालबो कयो आहे। जी, वॾी महिरबानी। नाज़िन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि।